खबर शामिल कजे थी मोरो सिंध मां जिता सिंधी अल्ताफ सुमरो की रिपोर्ट मुताबिक बुरड़ा बिरादरी के नेकमर्द सियासी समाजी अगवान खादिम हुसैन बुरड़ा बिरादरी की कौमी सरदार पाकिस्तान पीपल्स पार्टी के MNA रेस जुल्फकार अली बैंड पाकिस्तान पीपल्स पार्टी के MPA वजीर कानून सिंध और वजीर दाखिला सिंध मोहतरम ज़ियाउल हसन लंचार और बियन के अर्ज़ किया है कि बुरड़ा बिरादरी के विच में हलंदड़ झेड़े तरफ़ तवज्जो ॾेई मसलो हल कयो वञे। मीर बुरड़ो खूनी झेड़ो करण चाहे तो महिरबानी करे पाण खे डामेज सॾाईंदड़ मीर बुरड़ो के रोकियो वञे त ग़रीबन के हथियारन जे ज़ोर ते मुतमार धमकियूं न ॾे। मोरो भरिसां सिंधु जा पुलिस थाणे जी हद में ॻोठ मोहम्मद बख्श बुरड़ो में बाज़ार मीर बुरड़ो ऐं ॿियनि बिलाचवास डंडा कुआड़ियूं लठियूं सिरोटा लतूं ऐं मुकूं हणी शाहनवाज़ बुरड़ो फराज़ बुरड़ो वसीम बुरड़ो सदाम बुरड़ो मिसमात राजुल मसमात महनाज़ ऐं निर्मा खे धक हणी ज़ख़्मी करे छॾियो ऐं रतो रत करे छॾियो। शाहनवाज़ जो हथु भरी पियो आहे, फराज़ जो मथो फाटी पियो आहे। ज़ख़्मियुनि खे सिधो जा पुलिस इलाज लेटर ॾेई तालका अस्पताल मोरो दाख़िल करायो वियो, जिते खेनि तालका अस्पताल मोरो जे डॉक्टर ऐं अमली तिबी इमदाद ॾिनी। बाद में ज़ख़्मियुनि खे वधीक इलाज लाइ सिविल अस्पताल नवाब शाह रिफर कियो वियो। ज़ख़्मियुनि जे फ़रियाद ते जवाबदार मीर बुरड़ो इख़लाक़ बुरड़ो रांझन ताज मोहम्मद मोटो ऐं निसार ख़िलाफ़ सिंधो जा पुलिस थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। मीर बुरड़ो ग़रीबनि खे केस तां हथ खणण लाइ संगीन नतीजा भोगण ऐं मुतमर धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां अपील था कयूं फारूक अज़ीज़ साहब बुरड़ो खे, असांजे अबु आयो चेयरमैन आहे अज़ीज़ साहब जो फर्ज़ंद आहे। असां हिनखे वरी अपील था कयूं बिरादरी तरह सां त हिन असांजे मामले नोटिस वरितो वञे ऐं हिन में नज़र विझो। असां तव्हांखे ॿुधाए चुका बि आहियूं त हिते असां ज़ुल्म कयो आहे। हीउ मीर बुरड़ो पाण खे वॾो हिकिड़ो दहशतगर्द सम्झे थो, उहो वॾेरो आहे ॻोठ जो ऐं ज़ालिमनि सां ज़ुल्म कयो अथनि। बचनि खे मायुनि जूं नियाणियुनि जूं सभिनी जा उज़बा भञी क़ुर जी बेरमुती कई अथनि। महिरबानी करे हिनखे गिरफ़्तार कयो वञे। सदुजा थाणे ते FIR कटी पिया, 5 ॾींहं हिकु जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। उल्टो रहंदो, धमकियूं ॾिए थो त केस हथ खणो, जॾहिं त घटि कोन कंदासीं। सो असां वरी बुरड़ा साहिबु तव्हांखे अपील कयूं था, तव्हां बुरड़ा क़ौम खे अपील कयूं था हिन मामले खे संजीदा वठो। हीउ नंढिड़ो मामिलो कोन्हे को। असां पंहिंजे MNA रेस मोहतरम रेस जुल्फकार भेण खे बि अपील था कयूं त साईं असां तव्हांजा वोटर आहियूं, तव्हां असां नज़र कयो, असां सां हेॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। ऐं साईं ज़ियाद साहब लंजार साहब खे बि अपील कयूं था त तव्हां असांजे हिन मामले नोटिस वठो ऐं मोर जे सियासी समाजी अॻवान हीअ असांजी